अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, जमहूरी तसलसुल जे ॿिए दौर में सिंध में चूंडिजी आयल सरकार पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी आहे। घणो मार्शालाई दौर रहण करे हितां जो अवाम पंहिंजनि बुनियादी इंसानी जमहूरी हक़नि खां त वांझियल रहियो, पर बुनियादी सहूलियतनि खां पिणु कोहे दूर रहियो। अवाम जी चूंडियल हुकूमत केतिरी बहितरी आंदी आहे ऐं उन वटि अवाम लाइ अञा तालीम, सिहत ऐं रोज़गार जे हवाले सां कहिड़ा प्लान्स आहिनि ऐं अवाम अमुन अमान सिहत ऐं तालीम जे हवाले सां तोड़े जो एहतजाज ऐं दाहूं पिणु कंदो रहे थो। अॼोके प्रोग्राम में सिंध जी मजमूई सूरत हाल ते ॻाल्हाइण लाइ असां सां स्टूडियो में महिमान आहिनि सिंध जो पुराणो पार्लियामेंटेरियन ऐं सिंध असेंबली जो स्पीकर आग़ाज़ सिराज ख़ान दुरानी साहब। वॾी महिरबानी अवां जी आग़ाज़ साहब, अवां प्रोग्राम में टाइम कढी आया। अवां जीअं त सिंध असेंबली में स्पीकर बि आहियो, सिंध में पीपुल्स पार्टी जी हुकूमत बि आहे, त मजमूई तौर ते अवां सिंध में हिन वक़्तु सूरत हाल कीअं था ॾिसो? ॾिसो, प्रॉब्लम्स हर गवर्नमेंट खे थींदा आहिनि। नई नई गवर्नमेंट फॉर्म थींदी आहे। प्रीवियसली असां वटि फेडरल गवर्नमेंट बि हुई ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट बि हुई। हिन दफ़े प्रोविंशियल गवर्नमेंट आहे, पर इशूज़ वधी विया आहिनि इन करे जो जेके डिक्टेटर्स पंहिंजा जेके बाक़ियात छॾे विया उहे अञा ताईं बि गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु साज़िशूं कंदा रहिया आहिनि। ख़ुशूसन पाकिस्तान पीपुल्स पार्टी जिते बि गवर्नमेंट आई आहे, ये इफेक्ट थिए थो उनखे अप्रूव करण जे लाइ। जेको नासूर 20-25 साल पुराणो आहे, उनखे अप्रूव करण लाइ थोरो टाइम लॻंदो, एफर्ट लॻंदा। ऐं उनजो वाहिद जेको इलाज जेको असांजी लीडर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब असांखे ॾिनो हो, उहो हो रिकन्सिलिएशन। रिकन्सिलिएशन छड़ो पाकिस्तान में न, रिकन्सिलिएशन सॼी दुनिया में पॉपुलर आहे। उते बि तव्हां वेंदो, अमेरिका में वेंदो या यूरोप में वेंदो या साउथ ईस्ट एशिया में वेंदो, उते बि रिकन्सिलिएशन जी पॉलिसी इम्प्लीमेंट थिए थी। हुन में हिकिड़ो फ़ाइदो इहो आहे त जेके बि पॉलिटिकल फोर्सिस आहिनि उन एरिया में, तव्हां उन सभिनी खे गॾु खणी हलंदव त पोइ हर एरिया जो मसइलो ख़बर पए थी ऐं उनखे अप्रूव करण जे लाइ उन्हनि जेके उन एरिया में जेके बि फोर्सिस आहिनि उन्हनि जी हेल्प सां उहे अप्रूव थी सघनि था। साहब, गुज़िरियल दौर में तव्हां मुफ़ाहिमत जी पॉलिसी इख़्तियार कई, पर हिन दौर में जॾहिं त सिंध में पीपुल्स पार्टी जी हाणे अकेली सरकार आहे, त तव्हां छो न हिज़्ब इख़्तिलाफ़ी ॿियनि पार्टियुनि खे गॾु खणी हलो था त सिंध जे भले लाइ हिकिड़ी मुस्बत मज़बूत पॉलिसी आणिजे? मां सम्झां थो असांजी उहा ई मुफ़ाहमत वारी पॉलिसी अञा ताईं आहे। अञा ताईं असांजी रिकन्सिलिएशन वारी पॉलिसी आहे, पर हाणे सॼो डिपेंड थिए थो असांजी ऑपोज़िशन ते त उहे इन ॻाल्हि खे कीअं था ॾिसनि। ॾिसो, पोएं जेको दौरु हुयो उन्हनि में उन्हनि हिकिड़ो इशू ठाहियो लोकल गवर्नमेंट एक्ट जो, जंहिं ते कुझु दोस्त जेके असां सां वेठा उहे असांखां परे थी विया ऐं कुझु क़ौम परस्तनि जी जेके ॻाल्हियूं हुयूं उन्हनि जे करे घणा माण्हू गॾु थिया। तक़रीबन मां सम्झां थो 9-10 पार्टियूं हुयूं, इंक्लूडिंग प्रेज़िडेंट नवाज़ लीग वारा जेके आहे उहे बि हिन सां गॾु हुया। पर जीअं तव्हां इलेक्शन में ॾिठो त पब्लिक वरी बि वोट जेको आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे कयो। इन जे करे जो पीपुल्स पार्टी हमेशह आम माण्हू जी जेकी बहितरी आहे उनजे लाइ कमु कयो आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब जे ज़माने खां वठी ॾिसो, शहीद मोहतरमा जे ज़माने खां वठी ॾिसो, या इवन आसिफ़ अली ज़रदारी साहिब जे ज़माने खां वठी ॾिसो, त आम माण्हू जेको आहे, ग़रीब माण्हू जेको आहे, उनजा मसइला हल थियनि था ग्रास रूट ते। पर मेन इफेक्ट जेको आहे असांजो उहो इहो आहे त लोकल गवर्नमेंट इलेक्शन असांजियूं न थियूं आहिनि ऐं हमेशह ब्लेम लॻंदो रहियो आहे त पॉलिटिकल पार्टीज़ न कराईंदियूं आहिनि या ख़ुशूसन पीपुल्स पार्टी न कराईंदी आहे। असांजी हमेशह कोशिशि रही, पोएं दौर में बि असां 2 लॉ ठाहियासीं, एक्ट ठाहियासीं जेके हलण न ॾिना विया। सो बेसिक जेको हूंदो आहे, रिक्वायरमेंट हूंदी आहे आम हिकिड़े ॻोठाणे जी, उहा इहा हूंदी आहे त उहो पंहिंजे ई एरिया में पंहिंजी नंढे रिप्रेज़ेंटेटिव ॾे वञे ऐं उनजो जेको बेसिक मसइलो आहे उहो हल कराए, उहो न पियो थिए। साहब, लोकल बॉडीज़ इलेक्शन डिले छो पई थिए? इन जे पोयां तव्हांखे कहिड़ा सबब नज़र था अचनि? ॾिसो, इन जे पोयां बेसिकली त मां इहो चवंदुमि त इलेक्शन कमीशन जो हिन में कसूर आहे। इलेक्शन कमीशन जी जेकी पॉलिसी आहे, जेकी अकॉर्डिंग टू इलेक्शन कमीशन जा रूल्स आहिनि, उन जे हिसाब सां इम्प्लीमेंट कोन थी आहे। इन जे करे जो ॾिसो, जॾहिं बि इलेक्शन थींदी आहे उनजा तक ठहंदा आहिनि। हाणे तव्हां इफ यू गो बैक टू 20 इयर्स या 10 इयर्स, 10 सालनि खां पोइ त आदमशुमारी वधी आहे। जॾहिं आदमशुमारी वधंदी आहे त तक बि वधंदा आहिनि, तक बि फिरंदा आहिनि ऐं हमेशह हिकिड़ी एलिगेशन लॻंदी रही आहे। जीअं हिन इलेक्शन में बि जेके पोस्टपोन थी वियूं त पीपुल्स पार्टी पंहिंजे
तरीक़े सां तक ठाहिया, विच इज़ रॉन्ग। तव्हां पाकिस्तान जी हिस्ट्री में वञो, अॼु ताईं जेको बि तक ठहंदो आहे उहो रेवेन्यू डिपार्टमेंट वारा ठाहींदा आहिनि। रेवेन्यू डिपार्टमेंट माना तपेदार, मुख़्तियारकार, SDM, DC, जेको इहो तक ठहंदो आहे। इन करे जो जेकी हिस्ट्री आहे उन एरिया जी उहा इन्हनि वटि आहे। ऐं तव्हां सभु जेके बि इलेक्शनुनि में वञो उहे हमेशह इन्हनि ई ठाहियूं। बाक़ी हाणे ॿाहिरियों को अचे तक त कोन ठाहींदो, सुप्रीम कोर्ट त अचे तक कोन ठाहींदी, हाई कोर्ट त कोन ठाहींदी, इलेक्शन कमीशन पाण बि नथी ठाहे सघे। उन्हनि खे बि हिननि वटि वञिणो पवंदो त बाबा हे एरिया आहे, हिन जी छा आहे बाउंड्रीज़ कीअं आहे, हिते केतिरी आदमशुमारी आहे, हिते केतिरा तक ठहंदा अकॉर्डिंग टू द जेको प्रोसीजर आहे। अच्छा, मुखालिफ़ धुर जी पार्टियुनि पारां इहे बि इल्ज़ाम लॻंदा रहिया त बल्दियाती जेको मामिलो आहे उन में पीपुल्स पार्टी असां खां सलाहूं त वरितियूं, पर जॾहिं तरमीम कई वई त असांजी सलाहुनि खे मद्देनज़र न रखियो वियो, ऐं जॾहिं असांखे ऑन बोर्ड न वरितो वियो, जॾहिं बि हदबंदियूं कयूं वयूं त उन्हनि में असांखे हुते पोइते रखियो वियो। ॾिसो, उते जेके ॻाल्हियूं उन्हनि जूं आहिनि त उन्हनि खे असां कंसिडर कोन कयासीं। जीअं मां तव्हांखे चयो त पटवारी जेको हूंदो आहे, जेको तपेदार हूंदो आहे, उहो ॾिसंदो आहे हर शइ खे, उहो प्रपोज़ल ठाहे कन्वीनियंट ॻोल्हंदो आहे वोटर जी। हाणे जीअं सपोज़िंगली मुंहिंजो हिकिड़ो ॻोठु आहे, मां उन ॻोठ में मां चाहींदुमि त उते ई पोलिंग स्टेशन हुजे, उते ई इन जेको मुंहिंजो तक आहे उन एरिया में हुजे, ताकी मूंखे सहूलियत मिले त मां वञी वोट कयां। बाक़ी हाणे उते वञी तव्हां चेंज त कोन था करे सघो, इन करे जो असांजो जेको ॿियो पार्टनर आहे उहो चाहे थो त हिते ईअं न थिए त पोइ उहा शइ थिए, इट इज़ नॉट पॉसिबल। बाक़ी रहियो सवाल कंसल्टेशन, असां सभिनी सां कईसीं, सभिनी एग्री कयो, उहो बिल असां पास करायोसीं असेंबली में। पोइ वरी इल्ज़ाम हणण त उहा शइ न थी, ॾिसो न हिकिड़ी शइ ख़राबु आहे, हल सपोज़िंगली हिकिड़ो बिल पास थियो, इट इज़ रॉन्ग, यू कैन ऑलवेज मेक अ अमेंडमेंट। तव्हां हमेशह अमेंडमेंट मूव करे सघो था, असेंबली में इजलास अचे थो, तव्हां रिक्वेज़ेशन करे अमेंडमेंट मूव करे सघो था, ऐं जीअं गवर्नमेंट सम्झंदी त उहो सेटिस्फैक्ट्री आहे, बाक़ी तव्हांजी रिक्वायरमेंट आहे, आई एम श्योर गवर्नमेंट उनखे अकोमोडेट कंदी, पर ईअं हुन न कयो। अच्छा, लोकल बॉडीज़ जो मसइलो इहो आहे त फंड बि मिलनि था पर कम बि नथा थियनि, मुलाज़िम बि एहतजाज कंदा था रहनि, मुख़्तलिफ़ शहरनि मां उन्हनि जे पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज जूं ख़बरूं बि रिपोर्ट थींदियूं थियूं रहनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, इन ते तव्हां छा चवंदा? ॾिसो, इन में ब्यूरोक्रेसी जी इन्वॉल्वमेंट इलाही आहे। ऐं पोयों जेको जीअं मां तव्हांखे ॿुधायो दौरु जेको आयो, ख़ासि करे जेको मुशरफ वारो टाइम हुयो, जंहिंमें 2001 एक्ट हुयो, जंहिंमें हिननि वेही नाज़मीन ठाहिया, उन में उन्हनि मैनिपुलेशन कई, हर एरिया खे उन्हनि मैनिपुलेट कयो। पोइ सॼो दारोमदार हुननि वञी रखियो TMA जे मथां, त TMA वारा डिसाइड कंदा त केतिरा फंड्स असां यूज़ कंदासीं डेवलपमेंट जे लाइ, ऐं केतिरा फंड्स असां यूज़ कंदासीं फॉर सैलरीज़। हालांकि सैलरी अहिड़ी शइ आहे, ड्यूरिंग मुंहिंजे टेन्योर में कॾहिं बि ईअं न थियो 5 सालनि में त कंहिं हिकिड़े एम्प्लॉई खे, इवन अ क्लर्क, हुनखे हिकिड़ो महीनो बि लेट सैलरी न मिली हुजे। इट वॉज नॉट पॉसिबल। इन करे जो मां हुनखे पाण मॉनिटर कंदो हुउमि, जेको प्रॉब्लम थींदो सेक्रेटरी टू सेक्रेटरी लेवल फाइनेंस डिपार्टमेंट सां वेही असां रिज़ॉल्व कंदा हुआसीं। हाणे हुते इन्वायरमेंट छा आहे, बिकॉज आई एम सिटिंग एज़ अ स्पीकर, मूंखे ख़बर कोन्हे त लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट में छा आहे इन्वायरमेंट, बट उनखे प्रॉपरली जीअं मिनिस्टर ऐं सेक्रेटरी साहब हैंडल कंदा त आई एम श्योर देयर शुड नॉट बी एनी प्रॉब्लम। हा सर, तव्हां चयो त ब्यूरोक्रेसी जी इन्वॉल्वमेंट घणी आहे, ब्यूरोक्रेसी कंहिंजे मातहत आहे, कंहिंजे अंडर में आहे, ऐं जेके फंड मिलनि था उन्हनि जी ऑडिट कीअं थींदी आहे, उन्हनि जो चेक एंड बैलेंस कीअं थिए थो, छो त कंहिं बि शहर में सफ़ाई सुथराई जा जोगा इंतज़ाम ॾिसण में नथा अचनि, गटर उथलिया पिया आहिनि, रोड रस्ता टुटल भॻल आहिनि, माण्हुनि खे पीअण जो साफ़ पाणी नथो मिले। इहा ई त मां रीज़न तव्हांखे ॿुधाई न। ॾिसो, जेसि ताईं तव्हां ग्रास रूट ते पब्लिक रिप्रेज़ेंटेटिव न रखंदव त पोइ ॾिसो न, हाणे हिकिड़ो TMO आहे सपोज़िंगली, ही इज़ द एडमिनिस्ट्रेटर ऑफ द एरिया, उहो त अचे थो एज़ अ गवर्नमेंट एम्प्लॉई न, एज़ अ ब्यूरोक्रेट उहो अचे थो हुते, हुनखे तव्हां हुते पोस्ट कयो था त पोइ शिकारपुर में तूं वञी हिते वेह, वाई वुड ही वर्क फॉर पब्लिक? जी, हुनखे त पघार बि मिले थी, हुनजी पब्लिक सां इंट्रस्ट कोन्हे। जॾहिं हुते तव्हां इलेक्टेड माण्हू विहारंदव त हुनजी इंट्रस्ट थींदी, इन करे जो पंहिंजे वोटर्स ॾे वेंदो, हुनजा वोटर ईंदा हुन ॾे। हाणे त कंप्लेंट्स इहे आहिनि त माण्हू जेके आम जेको माण्हू आहे शहरी वञे थो एडमिनिस्ट्रेटर्स ॾे, उहो मिलण लाइ तयारु कोन्हनि।
उनजी जेकी ग्रीवियंस आहे उहो ॿुधण लाइ तयारु कोन त नेचुरली उहो इफेक्ट त पवंदो न पब्लिक ते। आवा साहब, ग्रास लेवल ताईं आवाम खे इख़्तियार ॾियण जे हवाले सां सभई पार्टियूं इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ बि आहिनि, पीपल्स पार्टी समेत, पर उन जे बावजूदि जेकर हिन वक़्तु ख़ामोशी आहे त का बि पार्टी इन ते आवाज़ नथी उथारे त बल्दियाती चूंडूं थियणु घुरिजनि या इन में जेका डिले थिए थी उन्हनि सबबनि खे ख़तमु करणु घुरिजे। ॾिसो, असांखे डायरेक्शन जेके मिलियूं सुप्रीम कोर्ट जूं असां उहे पूरियूं कयूंसीं। इवन इट वॉज़ नॉट पॉसिबल त असां इलेक्शन हेल्ड कयूं, पर तॾहिं बि असां डेट्स ॾिनियूंसीं। 18 फरवरी जी बि असां डेट्स ॾिनीसीं ऑन द डायरेक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट। पर इहो गवर्नमेंट जो इलेक्शन कराइणु गवर्नमेंट जो कमु न हूंदो आहे, इलेक्शन कराइणु इलेक्शन कमीशन जो कमु हूंदो आहे। ऐं सुप्रीम कोर्ट जी डायरेक्ट इंस्ट्रक्शन्स हूं त तव्हां वञो, प्रोविंशियल गवर्नमेंट सां मिलो, उन्हनि सां सलाह कयो, तव्हां उन्हनि जी कन्वीनियंट जे हिसाब सां डेट अनाउंस कयो। पर ईअं कोन्ह थियो। हुननि चयो साईं आसमान किरे, तूफ़ान अची, असां इलेक्शन कराईंदासीं। ईअं त कोन्ह थींदो आहे न। तव्हां बेसिकली गवर्नमेंट खां पुछो, आर दे रेडी, हैव दे फॉर्म्ड कॉन्स्टिट्यूंस। उहा न आहे त पोइ इट इज़ नॉट पॉसिबल। हाणे ॾिसो न, मां जो वञी कंहिं शइ में वञी इलेक्ट थियण जी कोशिशि कयां, मूंखे ख़बर ई कोन्हे त मुंहिंजो तक काथां शुरू पियो थिए ऐं मुंहिंजो तक काथे ख़तमु पियो थिए, ऐं माए वोटिंग नंबर इज़ देयर और नॉट। मुंहिंजो वोटर लिस्ट ते मुंहिंजो नालो आहे न आहे, उन तक में आहे, हाउ कैन आई फाइट इलेक्शन। सो इहे सभु शयुनि खे इलेक्शन कमीशन खे क्लियर जेसि ताईं न कंदा तेसि ताईं इलेक्शन आर नॉट पॉसिबल। अच्छा साहब, तालीम जे हवाले सां तव्हां छा चवंदव? तालीम जे हवाले सां निशानदेही थी आहे त 11,000 गोस्ट स्कूल आहिनि ऐं केतिरा ई उस्ताद पंहिंजी ड्यूटियुनि ते नथा वञनि। तोड़े जो गुज़िरियल हुकूमत में बि इहो इशू घणो हाईलाइट रहियो। तव्हां सम्झो था त हाणे अहिड़ियूं के पॉलिसियूं आहिनि जंहिंमें बहितरी अची सघे थी, असांजो तालीमी मयार कंहिं हद ताईं बहितर थी सघे? इहो हिकिड़ो वॾो पुराणो इशू आहे तालीम जो, जेको पैथेटिक थी वियो आहे ऐं ज़रूरी बि आहे त असां हिन ते कंसंट्रेशन कयूं। जंहिंखे आम चयो थो वञे त गोस्ट स्कूल आहे। गोस्ट स्कूल त न थींदो आहे, नॉन फंक्शनल स्कूल थींदा आहिनि। इहे सभु जेके स्कूल्स आहे उहे क्रिएट थिया ड्यूरिंग डिक्टेटर्स जे टाइम में। हर नंढे नंढे 2-2 4-4 घर जे ॻोठ ते बि हुननि स्कूल ॾिनो, नॉट रियलाइज़िंग त उते केरु वञी पढ़ाईंदो, उते केतिरी पब्लिक आहे, ॿार केतिरा आहिनि जेके हुन स्कूल में फिट थींदा या न थींदा। तो ख़ैर हाणे उहा हिकिड़ी शइ थी वई। नाओ हिन वक़्तु जेकी सिचुएशन आहे उहा इहा ई आहे त असांखे उन खां बहितरी करणी आहे, त गवर्नमेंट उन्हनि जे मथां बैन आई आहे त नवां स्कूल फ़िलहालु असां कोन ठाहींदासीं। बाक़ी जेके पुराणा स्कूल आहिनि उन्हनि खे रिवाइव कंदासीं, उन्हनि खे रिपेयर कंदासीं। इन करे जो उन ज़माने में फ्री फॉर ऑल हो। तव्हां यकीन कयो, मूंखे यादि आहे 93 में मां एजुकेशन मिनिस्टर पाण बि रहियो आहियां। त उन ज़माने में हिकिड़ो उस्तादु हुयो जेको असांजे एरिया में हुयो, जेको पंहिंजो थंब इम्प्रेशन ते चेक साइन कंदो। त हुनखे मां झलियो, मूंखे बैंक वारे ॿुधायो, हुनखे मां घुरायो त हे छा आहे। चईसीं असांखे त इलेक्शन में विरायूं ऑर्डर्स ब्लैंक, नालो लिखी बाबा तूं मास्टर थी वई। हाणे जॾहिं अहिड़ा शयूं थींदियूं, अहिड़ा ऑर्डर थींदा त पोइ नेचुरली उहो उस्तादु छा पढ़ाईंदो जंहिंखे का पढ़ियल ई न आहे, पघार जेका उहो करे पियो। पोइ हुनखे मां अकोमोडेट कयो, तूं रिज़ाइन कराए ॿिए बहितर जाइ ते हुनखे मां मोकिलियो। यू हैव टू मेक श्योर, यू हैव टू वर्क ऑन इट। ब्रेक जो वक़्तु है, ब्रेक खां नाज़रीन वक़्तु है ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। आगा साहब, सेहत जे हवाले सां तव्हां सिंध में मजमूई सूरत हाल कीअं था ॾिसो? मुख़्तलिफ़ ख़बरूं रिपोर्ट थींदियूं रहियूं आहिनि त सिंध में मुख़्तलिफ़ इस्पतालनि में दवाऊं नथियूं मिलनि, या कारी कामण जो मर्ज़ वधीक आहे त उनजी वैक्सीनेशन नथी मिले, नांग जे डंग जूं या कुतनि जे टक जूं वैक्सीनेशन असांखे नथियूं मिलनि। केतिरा ई ॿार हिन में रिपोर्ट थिया त तड़पंदे मरी विया। ईअं सूरत हाल खे छो पिया ॾिसो, जॾहिं त फंड बि रिलीज़ थियनि था, दवाऊं बि मिलनि थियूं, पर ग़रीब माण्हुनि खे उहे दवाऊं बर वक़्तु नथियूं मिली सघनि? सो इहो बि जीअं एजुकेशन डिपार्टमेंट आहे, इहो बि हिकिड़ो वॾो नासूर थी चुको आहे। ऐं जेके बि असांजा नंढा नंढा हिते इदारा आहिनि हॉस्पिटल्स जा, उहे प्रॉपरली उनजी फंक्शनिंग कोन्हे। असांजा जेके उते डॉक्टर्स आहिनि
उहे सिफ़ारिशी मेजॉरिटी, उहे वञनि था हुते पघार खणी उहे वञी ॿिए हंधि कमु था कनि, प्राइवेट क्लिनिक्स बि हलाइनि था, ॿियनि शहरनि में ॿियूं जॉब्स बि कनि था, ऐं जेके लोकल हुते डिस्ट्रिक्ट जे ऑफिसर्स आहिनि उन्हनि सां कनाइव करे सैलरीज़ बि खणनि था प्रॉपरली। इन जो तरीक़ो इहो आहे त तव्हां इनखे जेसि ताईं पब्लिक में न इन्वॉल्व कंदो, जीअं पब्लिक रिप्रेज़ेंटेटिव्स आहिनि, गवर्नमेंट खे खपे त पब्लिक रिप्रेज़ेंटेटिव खे इन्वॉल्व करे उनखे वॉच कनि, ऐं करणु खपे। जीअं मां पंहिंजो मेंबर थियो आहियां हुन एरिया में, ज़रूरी न आहे त जेकी मां डिपार्टमेंट हुजे त मां हुनखे लुक आफ्टर कयां। जीअं हाणे इन वक़्तु मां वेठो आहियां स्पीकर जी चेयर ते, पर मुंहिंजी आदत आहे मां जॾहिं बि वेंदो आहियां मां चेक ज़रूरु कंदो आहियां डिफरेंट इदारनि खे त उहे हलंदा नथा हलनि, रिपोर्ट असां ठाहींदा आहियूं हुनखे कहिड़ी ज़रूरत आहे, बहितरी जी कहिड़ी ज़रूरत आहे, इहे सभु शइ पब्लिक जे मथां आहे, जेको पब्लिक रिप्रेज़ेंटेटिव आहे उहो ई करे सघे थो। बाक़ी जीअं असां उमेदु कयूं त को ब्यूरोक्रेट कंदो, को DHO कंदो या तो MS कंदो, इट इज़ नॉट पॉसिबल, बिकॉज हो त अचनि था पंहिंजी सैलरी वठणु, बाक़ी हुनजी का पर्सनल इंट्रस्ट पब्लिक में कोन्हे। आग़ा साहब, दाख़िला पॉलिसी जे हवाले सां बि वॾो हिकिड़ो मामिलो रहियो आहे त सिंधी जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे सिंध जे वॾनि शहरनि में, जीअं कराची जो मिसाल खणिजे, उन्हनि खे तालीमी इदारनि में दाख़िला नथियूं ॾिनियूं वञनि। मुशरफ दौर में तालीमी पॉलिसी अहिड़ी ॾिनी वई, अहिड़ी कानून साज़ी कई वई, हिन वक़्तु बि इहा शिकायत अञा बरक़रार आहे। इन ते सिंध हुकूमत कहिड़ो स्टैंड वरितो आहे? सिंध हुकूमत बिल्कुलु स्टैंड वरितो आहे, असां हिन ते वर्क कयूं पिया। तव्हां ॾिसो था कंहिं ज़माने में पोएं गवर्नमेंट में बि मेजॉरिटी जेकी अथॉरिटी हुई उहा गवर्नर वठी, इवन तव्हांजी यूनिवर्सिटीज़ वग़ैरह उहे बि गवर्नर वठूं। हाणे असां रिसेंटली बिल पास कराया आहिनि असेंबली में, त जेको अथॉरिटी आहे ओरिजिनली उहा चीफ मिनिस्टर जी अथॉरिटी आहे। हाणे आहिस्ते आहिस्ते उहे अथॉरिटीज़ असां वापसि आणियूं पिया ओरिजिनल हुन ते स्टेट ते। आई एम श्योर जॾहिं चीफ मिनिस्टर वटि सॼी अथॉरिटी टेक ओवर थी वेंदी त हुन में बहितरी बि हूंदी, ऐं इनशाला इहे सभु ॻाल्हियूं सेटल थी वेंदियूं विद टाइम। इट कैन नॉट हैपन ओवरनाइट त मां क्लेम कयां त बसि असां टेक ओवर कयो आहे त इहे सभु जेकी शयूं ॾिसो न, इहे सभु इहे डिक्टेटर्स पंहिंजे ज़माने में जेके हुनजा फेवरेट माण्हू आहे, जेके हुन सां गॾु हलनि पिया, जेके स्टैंड वठनि पिया, जेके हुनखे सपोर्ट कनि पिया पॉलिटिकली, उन्हनि खे ख़ुशि करण जे लाइ, उन्हनि जी बेनिफिट जे लाइ इहे सभु कमु थिया। केतिरो टाइम लॻी सघे थो? आग़ा साहिब जी त गुज़िरियल 5 सालनि में पीपल्स पार्टी जी हुकूमत थी, हाणे तव्हांखे ॿियो भेरो इहो मौक़ो मिलियो आहे, तव्हां सम्झो था त तव्हांजे टेन्यूर में इहो बहितरी अचणु घुरिजे इन्हनि मामलनि में? मुंहिंजे हिसाब सां त थियणु खपे, इन करे जो असांजो चीफ मिनिस्टर साहिबु जेको आहे उहो काफ़ी सीनियर माण्हू आहे, उहो पाण इन शइ खे रियलाइज़ करे थो। एंड आई एम श्योर 2-3 दफ़ा हिन ॻाल्हि ते डिस्कशन बि थी आहे, कैबिनेट जी मीटिंग में बि डिस्कशन थी आहिनि, ऐं असांजी जेकी पार्टी जी जेकी ओवरऑल मीटिंग थींदी आहे असांजे एग्ज़ेक्टिव्स जी, उन में बि इहे ॻाल्हियूं डिस्कस थियूं आहिनि। एंड आई एम श्योर इट विल हैपन वेरी सून, बिकॉज ही ॾिसो हिन वक़्तु जेको असांजो प्रॉब्लम आहे न, उहो आहे वॉर ऑन टेररिज़म। असांखे टेररिज़म जेको असांखे तंग कयो आहे, ऐं कराची में जेकी इन्वायरमेंट आहे उते टेररिज़म बि आहे, उते लॉ एंड ऑर्डर बि आहे। टेररिज़म ते ॾिसो था इहे बम धमाका पिया थियनि, माण्हू मरनि पिया। लॉ एंड ऑर्डर सिचुएशन इहा आहे त हिते एॾा इदारा आहिनि, लैंड ग्रैबर्स आहिनि, तव्हां वटि हिते स्मगलर्स आहिनि, हिते मतिलबु इलाही अहिड़ियूं शयूं आहिनि जेके जंहिंमें ॾाढो पैसो ख़र्चु थिए थो, जंहिंजे करे तकलीफ़ थिए थी गवर्नमेंट खे। गवर्नमेंट इज़ वर्किंग ऑन इट, गवर्नमेंट इज़ फाइटिंग इट आउट। हाणे जॾहिं खां वठी ऑपरेशन शुरू थी आहे, काफ़ी बहितरी थी आहे हिन में। आग़ा साहिब, कराची जी सूरत हाल ते त पोइ ॻाल्हायूं था। अगरि सिंध जे ॿियनि शहरनि जी सूरत हाल ॾिसिजे त उते बि अमन अमान जी सूरत हाल का इत्मिनान जोगी ॾिसण में नथी अचे। अग़वान जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं, चोरियूं फुरूं धाड़ा त मामूल बणियल आहिनि। अग़वान जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त 50 खां वधीक सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में माण्हू रिपोर्ट थियल आहिनि त धाड़ेलनि जे कब्ज़े में आहिनि। इन हवाले सां सिंध हुकूमत जो फोकस छा इन तरफ़ न रहियो आहे, या सॼो फोकस कराची में अमन अमान जी सूरत हाल खे ठीकु करण में लॻो आहे? ॾिसो, कराची बेसिकली हब आहे हिन मुल्क जो। जेका बि फेडरल गवर्नमेंट ईंदी आहे उनजी हमेशह कोशिशि रही आहे त कराची में असां अमन अमान मेंटेन कयूं, बट हिन जो मक़सदु ईअं न आहे त माइनस कराची उते कंहिंखे पुछण ई न खपे। हाणे ॾिसो, कराची जी पुलिस अलॻि आहे, हुनजो जेको एडिशनल IG थिए थो उहो कराची खे हैंडल करे थो, ऐं IG जेको आहे उहो ओवरऑल मॉनिटर थो करे सॼे सूबे खे। त इहो IG जे मथां फ़र्ज़ु आहे त उहो वञे डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में। जीअं हाणे मां पंहिंजे डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि कंदुमि, हिन वक़्तु बि मां सम्झां थो आई थिंक 11 खनि माण्हू आहिनि जेके अगवा थियल आहिनि, ऐं हुन ते असां काफ़ी वर्किंग कयूं पिया, ऐं कोशिशि कयूं पिया त राजूणे तरीक़े सां या को मतिलबु जेसिताईं सही तरह ऑपरेशन कोन थींदी
हुन में ऑपरेशन जी कराची लेवल ते हले पई, रेंजर्स ऐं पुलिस जी ऑपरेशन थींदी त आई एम श्योर फ़र्क़ु त पवंदो। पर असांजो जेको बेल्ट आहे ख़ुसूसन लाड़कानी डिवीज़न वारो उहो ॾाढो ख़राबु आहे। हिन करे जो बॉर्डर लॻे थो बलूचिस्तान सां बि, हेठियां एरिया सां बि, पंजाब सां बि। ऐं ॿियो क्राइम जेकी थिए थी इंटीरियर में उहा थिए थी लोकली, स्पेशली विंटर्स में। जॾहिं दरिया सुकी वेंदो आहे त ॿिए डिस्ट्रिक्ट जा दाड़ेल ॿिए डिस्ट्रिक्ट में ईंदा आहिनि ऐं कनाइविंग थींदी आहे लोकली। तव्हांखे रिफॉर्म करिणो पवंदो। उन खां पोइ IG खे पाण वञी हर डिस्ट्रिक्ट में वेही मॉनिटर करणु खपे, जेको नथो थिए। अच्छा आगा साहब, जेसि ताईं अवाम रोडनि ते नथो अचे, सिंध हुकूमत उनजो को नोटिस नथी वठे, अॻवाम जे हवाले सां बि हाणे जेके अॻवा थियल आहिनि उन्हनि जा वारिस रोडनि ते आया, उन्हनि रोडूं ब्लॉक कया, एहतजाज कयो, उन खां पोइ जेको आहे सो IG बि पहुतो, उन मीटिंग्स वग़ैरह कयूं, 15 ॾींहंनि में मुग़विन खे बाज़ियाब कराइण जी ॻाल्हि कई, पर उनजे बावजूदि बाज़ियाब न थी सघिया आहिनि जेके माण्हू आहिनि। तव्हां सम्झो था त कंहिं वॾे पैमाने ते ऑपरेशन करण जी ज़रूरत आहे? इन लाइ का कहिड़ी फोर्स खां मदद वठण जी ज़रूरत आहे? पुलिस खां अलावा का ॿी फोर्स बि इन सिलसिले में मदद करे सघे थी? हू त मां सम्झां थो पुलिस फिट आहे, इन जे करे जो हर SHO खे ख़बर हूंदी आहे त हुनजे एरिया में कहिड़ो क्रिमिनल रहे थो, केरु वारदात करे थो। ऐं हिन वक़्तु हर SSP जेको रहे थो पंहिंजे डिस्ट्रिक्ट में, हुनखे ख़बर आहे त कहिड़ो क्रिमिनल कहिड़े एरिया में पेनिट्रेट करे थो। उनजी प्रॉपरली उनखे हैंडल कयो वञे। मां नथो सम्झां हिन में कोई प्रॉब्लम थी सघे थो, ऐं प्रॉपरली करण बि खपे। IG साहब ॾिसो न, कराची जेकी आहे उनखे हलाए पियो एडिशनल IG, हुते IG जी असांखे ज़रूरत कोन्हे, उहो मॉनिटर भली करे। IG खे अचणु खपे इंटीरियर में, इन करे जो इंटीरियर में अचे, पाण वेहे हर डिस्ट्रिक्ट में वेहे, उतां सुपरवाइज़ करे, ऐं आई एम श्योर काफ़ी फ़र्क़ु पवंदो। आख़िर साहब, सिंध हुकूमत इन ते छो को स्टैंड न आहे वरितो? अमन अमान जी सूरत हाल एॾी ख़राबु आहे सिंध जे ॿियनि शहरनि में, कराची खे छॾे अगरि असां ॻाल्हि कयूं त छा इते बि का वफ़ाक़ी हुकूमत ध्यानु छिकराईंदी, तॾहिं सिंध हुकूमत को नोटिस वठंदी, या ज़िले पुलिस वारनि खे ज़िम्मेदार उन्हनि जी ज़िम्मेदारी उन्हनि खां पुछाणो कयो वञे त एतिरा माण्हू जेकॾहिं अॻवा थियनि था त उहे छा पिया कनि, हिन वक़्त ताईं माण्हू बाज़ियाब छो न कराया विया आहिनि? ॾिसो, सिंध गवर्नमेंट जी पूरी कोशिशि आहे, जेके ऑफिसर्स कंसर्न्ड आहिनि डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में, उहे पंहिंजो कमु कनि पिया। हाणे बि रिसेंटली हिकिड़ो नओं ऑफिसर आयो असांजे शिकारपुर में, हुन थोरी कंसंट्रेशन कई त हिकिड़ो माण्हू उते ई लोकली बाज़ियाब बि हुन करायो, उते ई वेठो हिकिड़े ॻोठ में लिकायल वेठो। त इहे सभु शयूं टाइम थोरो ज़रूरु लॻंदो, पर जीअं मां तव्हांखे चयो, तव्हां ऑपरेशन शुरू कयो था, उहा अनाउंस न कयो। ऑपरेशन शुड नॉट बी अनाउंस, ऑपरेशन शुरू थी वञे। इहो अनाउंस कंदो मां बाबा अॼु शिकारपुर था अचूं, त उहो त भॼी वेंदा जेके बि हुते डिकॉइट्स आहिनि या जेके बि क्रिमिनल। हा, जीअं तव्हांखे इंफॉर्मेशन आहे को अहिड़ो पॉलिटिकल माण्हू आहे, को लोकली को राजूनो अहिड़ो माण्हू आहे जेको हुते इहो पाथारीदारी करे थो, हुनखे त पहिरियों अरेस्ट करणु खपे। हुनखे अरेस्ट करे हुनखां इंफॉर्मेशन वठणु खपे ऐं पोइ हिन ते वर्किंग थियणु खपे। आग़िर साहब, पुलिस में सियासी मुदाख़लत जे हवाले सां बि केतिरे वक़्त खां चोॿोल हलंदा रहिया, हाणे तव्हां सम्झो था त हुन में का बहितरी आंदी वई आहे? सियासी मुदाख़लत ख़तमु करण जे हवाले सां सिंध हुकूमत को स्टैंड वरितो आहे? बिल्कुलु स्टैंड वरितो आहे। तव्हां ॾिसो, MQM जी डिमांड आहे त इहे पुलिस वारा हटायो जेके कराची में ऑपरेशन कनि था, ऐं इहे उहे पुलिस ऑफिसर जेके अंदरूनी सिंध में कमु कनि पिया, ऐं उन्हनि जी सुठी परफॉर्मेंस रही आहे, तॾहिं उन्हनि खे कराची आंदो वियो आहे। हिते बि आया आहिनि कराची में, त हुनजी परफॉर्मेंस इलाही बहितरु आहे, जंहिंजे करे चवनि था त हिनखे हटाए वञो। ईअं न थियणु खपे। ॾिसो न, जॾहिं ऑपरेशन थींदी आहे हुन में सभिनी जी कंसंट्रेशन थियणु खपे, ऐं सभिनी खे हेल्प करणु खपे। थी थो सघे असांजी पार्टी में बि को क्रिमिनल हुजे जेको पार्टी जो नालो यूज़ करे थो पंहिंजी प्रोटेक्शन जे लाइ, त हुनखे आइडेंटिफाई करे हुनजे ख़िलाफ़ु एक्शन थियणु खपे। सभु कराची ऑपरेशन जे हवाले सां तव्हां छा चवंदो? हिन वक़्त ताईं जेके 2 मरहला मुकमल थिया आहिनि, उन हवाले सां तव्हां सम्झो था त जेको असांजो हदफ़ हुयो उन ते खे असां अचीव करे चुका आहियूं? मां सम्झां थो त इलाही इम्प्रूवमेंट आहे, ऐं असांखे पुलिस खे डिस्करेज करण जे बजाए असांखे इनकरेज करणु खपे। रेंजर्स खे बि डिस्करेज करण जे बजाए असांखे इनकरेज करणु खपे। इन जे करे जे ॾिसो, हिकिड़ो माण्हू पंहिंजी ज़िंदगी ॾिए थो तव्हांजे लाइ, तव्हांजे सूबे जे लाइ, तव्हांजे शहर जे लाइ, तव्हांजे पर्सनल प्रोटेक्शन जे लाइ, असां उनखे इनकरेजमेंट न ॾींदासीं। असांखे पैकेज अनाउंस करणु खपे सिंध गवर्नमेंट खे, त का शहादत थिए थी की पुलिस जी या रेंजर्स जी, त उन फैमिलीज़ खे लुक आफ्टर करण जे लाइ पैकेज अनाउंस थियणु खपे। आग़िर साहब, कराची ऑपरेशन जे हवाले सां मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जी किराए रही आहे त ऑपरेशन अणधुरियो न आहे, त तव्हां सम्झो था त कराची में जेको ऑपरेशन थी रहियो आहे इहो कंहिं हिकु पार्टी ख़िलाफ़ु न आहे, पर बल्कि सिर्फ़ु सभिनी दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु आहे?
इहो त जनरल जेकी दहशतगर्दी आहे उनजे ख़िलाफ़ बि हले कंहिं ख़ासि पार्टी जे ख़िलाफ़ त आहे कोन की ख़ासि पार्टी जे ख़िलाफ़ आहे त उहो आइडेंटिफाई करे सघनि था पर मां नथो सम्झां तव्हां ॾिसो न अॻे ब्लेम हणंदा त लियारी जेकी आहे पीपुल्स पार्टी जो गढ़ आहे उते ऑपरेशन हले थी उते इलाही माण्हू अरेस्ट कनि था असां त कोन था चऊं हुनखे त भई पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो माण्हू आहे हिनखे तव्हां छॾियो असां त चाहियूं था त जीअं असांखे ख़बर बि हूंदी असां आइडेंटिफाई करे बि पुलिस खे और रेंजर्स खे ॿुधाईंदासीं त हे ग़लति माण्हू आहे हिनखे अरेस्ट कयो ब्रेक जो वक़्तु आहे ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो वठूं था ब्रेक क्या देखे